महिरबानी दादा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं ठीक है? मज़े में उम्मीद है बिल्कुल ठीक ठाक हूंदा, फर्स्ट क्लास हूंदा, जिते बि हूंदा आबाद हूंदा, तव्हांजी दुआनि सां मां बि ठीकु आहियां ऐं मुंहिंजी टीम बिल्कुल ठीक ठाक आहे, फर्स्ट क्लास आहे, मज़े में आहे। सो प्रोग्राम जो आगाज़ थी वियो आहे। अॼु ईद जो ख़ूबसूरत मौक़ो आहे ऐं मुंहिंजे तरफ़ां जेके जेके मूंखे ॾिसनि पिया ऐं जेके हिते मौजूदु आहिनि स्टूडियो में, उन्हनि सभिनि खे लख लख वाधायूं। ऐं मूंसां गॾु मुंहिंजी को होस्ट आहे नादिया चन्ना, नादिया हुसैन चन्ना। ऐं मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनी ॾिसण वारनि खे जेके हिते स्टूडियो में मौजूदु आहिनि उन्हनि सभिनी खे दिली ईद मुबारक। ऐं उन सां गॾु असां सां गॾु जेके आहिनि त सुहिणा सुहिणा महिमान बि मौजूदु आहिनि। त महिमान केरु आहिनि जाज़िब? महिमान जो त इंट्रोडक्शन करायूं था, असांजा ख़ूबसूरत महिमान आहिनि, कॉल्स बि अचणु शुरू थी वियूं आहिनि ऐं बाक़ाइदगी आवाज़ चेक कयो था, इहा कॉल आहे ऐं असांजा बिज़ी आर्टिस्ट आहिनि। बिज़ी आर्टिस्ट त आहिनि पर ईद विशिस त अचनि पियूं न सभिनी ॾे। सो इहो सिलसिलो जारी आहे, लाज़मी आहे। माइट आहिनि उहे तव्हांखे कॉल करे चवंदा ईद मुबारकूं। ऐं मूंखे हैरत आहे त हिन जो केरु माइट आहे। सो पहिरियां असां हुनजो इंट्रोडक्शन कराईंदासीं। असां सां गॾु जेका मेन शख़्सियत आहे उहा आहे ज़ाकिर शेख, पर उहो पंहिंजे करेक्टर में आहे। ज़ाकिर कीअं आहियो? ठीकु आहियो? त ईद जूं लख लख मुबारक। अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? तव्हांखे बि ईद जूं लख लख मुबारकूं हुजनि। ऐं मुंहिंजे तरफ़ां सॼे सिंध वासियुनि खे, असांजे KTN जे कशिश जे सॼे सथ खे लख लख वाधायूं। ऐं असां सां गॾु जेको आहे मुसवर लाचारी इंट्रोडक्शन असां कराईंदासीं, पर तव्हां पहिरीं ॿुधायो तव्हां W11 थी आया आहियो? कंहिंखां पुछी पहिरीं जवाबु ॾियो मूंखे। न, मां त W11 थी आहियां। तव्हां G3 कहिड़े में थी आया आहियो? अच्छा, उहो त ठीकु आहे, पर इहो आहे त जेको आहे सो G3 गन आहे न, G3 बस आहे। असांखां सपूरा खां हलंदी आहे न। पोइ हाणे ट्रांसपोर्ट बंदि में तव्हांखे बसियूं आख़िर यादि आयूं छो? गरीब माण्हू गरीब सोच स्टार्ट त तव्हां कई W11 जी। अच्छा, मूंखे इहो ॿुधाए, इहो पला लॻे पाए कंहिं इहो मां मिड़ई हरू भरू ईद जो फैशन कयमि थोरो। सो हाणे तव्हांखे ख़बर पइजी वेंदी केतिरी मस्ती थियण वारी आहे। पर अञा हिकिड़ी ॿी बि शख़्सियत मौजूदु आहे ऐं उनखे तव्हां पूरे रमज़ान में तव्हां स्क्रीन ते ॾिठो ऐं तव्हांखे एंटरटेन कयो। ऐं बहितरीनु सिंगर आहे ऐं उनखे अलावा कंपोज़र बि पाण आहे ऐं चइजे शाइर बि पाण आहे। मुंहिंजे ख़्याल आहे इलाही सारियूं क्वालिटीज़ आहिनि हुन में, उन्हनि खां पुछंदासीं। ज़ोहेब चांडियो साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांखे बि वालेकुम सलाम। जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि, असांजा नाज़रीन खे बि ईद जूं लख लख वाधायूं। ऐं मुंहिंजे साम्हूं जेके न मंच ते वेठा उन्हनि खे बि ईद जूं लख लख वाधायूं। माशाल्लाह सां ख़ूबसूरत नीह, ख़ूबसूरत चेहरा, ख़ूबसूरत माहौल। छा ॻाल्हि कजे जानी, लुकिंग वेरी नाइस। इहा तारीफ़ बेसिकली मूंखे करणी आहे। इहो बि हिकिड़ो तरीक़ो आहे तारीफ़। मां वञा या मां वेहां? न, होॾा त मूंखे रुगो चमक थी नज़र अचे, ॿियो कुझु नथो नज़र अचे। मूंखे सही नज़र आहे माण्हू तारीफ़ जे चइबो आहे खणी त एॾो मेकअप करे 8 कलाक ज़ाया कया अथई त कुझु चङी लॻे थी। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? अच्छा, 8 कलाकनि खां पोइ बि इहा रिज़ल्ट? 8 कलाकनि खां पोइ बि जानी अचे मूंखे चए थो ईद जो ॾींहुं आहे, तयार छो न थी आहे? मतिलबु इहा मुंहिंजे लाइ वॾो हिकिड़ो इम्तिहान हो त हुन खे मां जवाबु छा ॾियां? मां चवां बसि 5 मिंटनि में अचां थी। यार ईअं न कबो आहे। सो जेका तव्हां ड्रेसिंग करे आया आहियो, तव्हां ॾाढी सुठी ड्रेसिंग करे आया आहियो, मूंखे ॾाढी पसंदि आई आहे। ऐं हिनखे कूड़ सम्झो जेको आउं चवां पियो। हलो ठीकु पर आहे। तव्हां नादिया जी डायरेक्ट तव्हां जेका ड्रेस जी तव्हां तारीफ़ न कई, इहो आहे उसूलन ग़लति। न, माशाल्लाह असां ॾाढी ख़ूबसूरत ड्रेस आहे। बसि असांजे घर में हिकिड़ो विहाणो आहे, हुन ते बि अहिड़ा ई सितारा लॻल आहिनि। मूंखे अक्सर मां हुन विहाणे खे ॾिसंदी रहंदी आहियां। हे जेकी वीडियोस रखंदा आहिनि उन ते हे पंहिंजो नालो लिखी करे रखंदा आहिनि। अच्छा नादिया, 2 मिंट असांखे खिलण ॾियो हिन ॻाल्हि ते। सो इहा कचहरी हले बि जारी ऐं सारी आहे। सो आउं नादिया खे चवंदुसि जेकी हाणे असां सां गॾु जेको हाणे ॿियो जेको गेस्ट मौजूदु आहे, टियों गेस्ट असां सां गॾु जेको टियों गेस्ट आहे उहो कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। उनखे तव्हां हर जॻह ते ॾिठो हूंदो। पर इहो पुछो जे गेस्ट आहे गेस्टड़ी आहे? इहो त उन्हनि सां जॾहिं इंट्रोडक्शन कराईंदासीं त ख़बर पवंदी त उहे आहिनि केरु। त ॾाढा ज़बरदस्त ऐं हमेशह खां अक्सर लेडीज़ जी जेकी आहे फेवरेट पर्सनैलिटी थी, जंहिंजो नालो मां काफ़ी ॿुधो आहे, मासी खैरा खां पोइ मासी मोरा, मुसविर लाशारी। कीअं? ठीकु आहे? तबियत कीअं तव्हांजी? तव्हांखे ईद जूं लख लख मुबारकूं।
तव्हां अॼु मर्दनि जे गेटअप में अथव उन लाइ अच्छा मर्दनि जे गेटअप में न आया आहियो मां उहो गेटअप में ईंदो रियल आया रियल आया अच्छा तव्हां वालेकुम सलाम ईद जूं तव्हांखे बि लख लख मुबारकूं हुजनि ऐं असांजे नाज़रीन खे बि ईद जूं मुबारकूं हुजनि कीअं आहियो ठीकु आहियो सभु बिल्कुलु ठीकु ठाक माशाल्लाह सभु प्यारा पिया लॻो स्पेशली हीअ त इन ते मूंखे क्रश अची वियो आहे अॼु माशाल्लाह क्रश त पोइ कॾहिं तव्हां ऐं मासी मोरा थी करे गॾु घुमणो न तव्हांखे अॼु मर्द थी करे कीअं फील थो थिए न तव्हांखे डेट ते वठी वेंदो पोइ ॿुधाईंदो कीअं फील थो करे न नादिया चयो त तव्हां हे कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे तव्हां हिनखे हर जॻह ते ॾिठो हूंदो ॿुधाए कहिड़े कहिड़े चौक ते बीहंदो आहे हर जगह मतलब त सोशल मीडिया जी ॻाल्हि कयूं त न, तव्हां मीडिया जी ॻाल्हि हाणे था एप्लीकेशन कयो। न आहे त उन एप्लीकेशन ते असां हिननि खे न ॾिठो हुजे ख़ासि करे हिकिड़ो लेडीज़ ग्रुप आहे फेसबुक ते उन में आहिनि त सभई लेडीज़ पर जिथे हुन ते को अहिड़ी वीडियो न हूंदी आहे का अहिड़ी पिक्चर न हूंदी आहे जंहिं ते कमेंट्स न हुजनि ऐं उनजो अक्सर करे जवाबु फर्स्ट इहो हूंदो आहे मासी खैरा सेकेंड इहो हूंदो आहे मासी मोरा अच्छा इहो ग्रुप तव्हांखे ख़बर आहे मां हुन ग्रुप में ऐड आहियां एडमिन तव्हां त न आहियो न नादिया मूंखे इहो ॿुधाए त हिन शामियाने जो किरायो घणो भरियो इहो थोरो पर्सनल आहे बाद में ॿुधाईंदा अच्छा नादिया ते तव्हां सभिनि वठ कई आहे उन सूट ते माशाल्लाह इलाही ख़ूबसूरत बि लॻे ख़बर आहे हीअं लॻे थो चंड पाण लही आयो आहे हाणे मां वेहा आहियां वञा सची ॿुधाइजो अच्छा न जानी आहे ग़लति ॻाल्हि कई चंड न लही आयो आसमान जा पूरा सितारा लही आया ऐं हेॾे वञी चिमिड़िया आहिनि न जीअं जानी ॻाल्हि कई जानी तव्हां ॻाल्हि कई त जेको आहे हिन में ज़ुहैब भाउ में सभु शयूं मौजूदु आहिनि मतिलबु हा कंपोज़र बि पाण आहे सिंगर बि पाण आहे शाइर बि पाण आहे ऐं ॾिसंदो पाण आहे ॾिसंदो बि पाण आहे हाणे इहो ॿुधाए त इहे सभु शयूं तूं केतिरी देरि में पंहिंजे पाण में डाउनलोड कंदो आहे न इहे नंढे लाइ डाउनलोड थींदियूं थियूं अचनि न माने हिन में वॾो प्रोसेस जेकॾहिं अल्ट्रासाउंड कराईंदासीं न त हिन में इलाही माण्हू लिकियल आहिनि अंदरि अच्छा हा इलाही माण्हू बि लिखियल आहिनि। हा भई हिकिड़े माण्हू त कम ई कोन्हे जेको ई करे थो न असां गॾु असां बहितरीन सिंगर बि मौजूदु आहे गुलशेर चांडियो साहब कीअं आहियो ठीकु आहे सर तबियत कीअं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करम लख एहसान पहिरियों त जेके ॿिया ॾिसण असांजा दोस्त प्यारा ॾिसनि पिया उन्हनि खे ईद जूं लख लख मुबारकूं हुजनि तव्हांखे सभिनि खे ख़ैर मुबारक पर हाणे इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो तव्हां असां सभिनि में वॾा आहियो सही आहे लास्ट में ख़र्ची तव्हांखे ॾियणी आहे तव्हां सां ई ॾींदासीं बिल्कुलु ॾींदासीं पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह त भाउ हाणे खिलियो आहे मां ईअं सम्झो शो खां पोइ इहो असांखे चंबाड़ंदो न जॾहिं गॾु आहियूं त कीअं न खिलंदासीं सदाईं तव्हां सां गॾु आहियूं ऐं बिल्कुलु ज़ाकिर भाउ अहिड़ी ॻाल्हि ई कान्हे का सो इहो सिलसिलो जारी सारी आहे नादिया तव्हां कीअं इहे ईद इंजॉय पिया कयो फैमिली सां गॾु ॿाहिरि दोस्तनि सां छा खाधो आहे छा पीतो आहे खाधो त तव्हां इलाही आहे तव्हांजी बॉडी खां लॻे थो खाधो मां अंडो पराठो आहे ऐं उन खां अलावा सयूं सुबुह सुबुह जेके थींदियूं आहिनि शीर ख़ोरमो अक्सर करे मां पाण ई पचाईंदी आहियां घर में पाणी खाईंदा आहियो पोइ न मिठो मां खाईंदी न आहियां मिठो मूंखे बिल्कुलु बि पसंदि अच्छा उहो त तव्हां चखियो सही आहे उहा बाल्टी हिकिड़ी तव्हां चखियो खाईंदव कॾहिं खाईंदमि जॾहिं मां वॾी देग ठाहींदमि त पोइ खाईंदमि अच्छा तो बसि इहो हलंदी रहंदी आहे अच्छा हिन खां तव्हां न पुछंदव अच्छा पहिरीं तव्हांखां सुवाल इहो आहे त प्रोग्राम ख़तमु थींदो तव्हां वेंदव ॿाहिरि कीअं न मूंखे छॾे तव्हां ईंदव अच्छा असां माशाल्लाह टई छोकिरा वेठा आहियूं हे बि छोकिरो आहे पर डोरा तो चेक करे जो अलॻि हणायो जीअं गोश्त न मूंखां सवेरे पुछे पियो काशिफ भाउ त इहो तव्हां केरु आहियो मां चयो मां ज़ुहैब जी पुफी आहे ॿियो केरु ज़ुहैब तुंहिंजी अहिड़ी पुफी थींदी मूंखे तो मां उमेद कोन हुई आहे ॿुढी मर्द न मां हाणे कीअं चवां त मूंखे हेॾी पुफी क़बूल न आहे सो ज़ुहैब तव्हां ॿुधायो कीअं रेसिपी वग़ैरह ठाहींदा आहियो पाण ठाहींदा आहियो घर में ठाहींदा आहिनि कीअं खाईंदा आहियो छा तव्हां ईद जी ॻाल्हि पिया कयो हा ईद जे हवाले सां हा ईद जे हवाले सां इहो आहे त हर घर में ईद जे ॾींहुं काई न काई स्पेशल डिश ठहंदी आहे त असांजे घर सयूं जेके आहिनि त सयूं ज़रूरु ठहंदियूं आहिनि ऐं जेके पाणी में मुंहिंजे ख़्याल में पचाईंदा आहिनि सुठो गिहु विझी करे मथां मिठाई विझी करे अछियूं त सयूं। अॼु ताईं हा उहो असांजो सिलसिलो बरक़रार आहे असां पाण ई चाहींदा आहियूं त उहा हिकिड़ी स्पेशल रेसिपी आहे बाक़ी हुन खां अलावा डिफरेंट रेडी टू कुक हूंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं जेको आहे त राइस ऐं कुझु अम्मी जेको आहे त स्पेशल पचाईंदी आहे कुझु अम्मी भुञी करे पचाईंदी आहे तव्हां छा पचायो तव्हां छा पचाईंदा आहियो मां छा पचाईंदो आहियां मां काफ़ी सारियूं शयूं पचाए वेंदो आहियां न पोइ अॼु छा पचायव अॼु ईद ते मां कुझु न पचायो छो कोन पचायो न ईद ते त जेकॾहिं अगरि तव्हां पचाइणु चाहियो त छा पचायो आहे हिकिड़ो मिसाल तौरु यार मूंखे हीअ शइ ॾाढी सुठी ठाहिणी ईंदी आहे ऐं आऊं जेकॾहिं ठाहियां घर वारनि खे खाराईंदुसि त उमेद आहे मुंहिंजे घर वारा कढंदा मां मैक्रोनीस ठाहियां
चिकन मैक्रोनीज़। हिन मिठे जी हिसाब सां स्वीट जी अने मिठो त उहो ई आहे, उहो सयूं ई आहिनि मिठो। अच्छा। हा, उन खां अलावा असां पुछा वंदा आहियूं त चहिरो कुझु खाऊं, छो जो मिठाण असांखे एतिरी घटि वणंदी आहे, पूरी फैमिली खे असां मिठो घणो न खाईंदा अच्छा, आहियूं। तव्हां सां गॾु वरी मुसाफ़िर हीअं थो करे न। मां असल में सोचा तो वीचारो केतिरा कूड़ थो हले, सुबुह तव्हां वरी हुनखे माना घणो ॻाल्हि त हा हे बि हुन ॾिठो मां अॼु कुझु पचायो ई न, मां छा चवां, चलो भला मेकरूनी हल सोली आरास तो डालो। मां पचाई न आहे, हुननि चयो छा पचायो हा। अच्छा, छा पचायो हा, पचायो हा। पर ज़ोएब हिन जो असांखे ध्यानु ई न रुगो। न ज़ोएब तूं जेको आहे न मुसवर जे लुक ॾेई छो चयो त मूंखे मिठो एतिरो पसंदि आहे। ज़बरदस्त। इहो मूंखे ॻाल्हि वणी। अच्छा, तव्हां मुसाफ़िर इहो सुवालु आहे, तव्हां छा ठाहींदा आहियो? फैमिली सां गॾु ईद मल्हाईंदा आहियो, दोस्तनि सां गॾु ईद मल्हाईंदा आहियो, या बैचलर लाइफ गुज़ारींदा आहियो? मां हूअं त हर ईद तक़रीबन पंहिंजे घर वारनि सां ई मल्हाईंदो आहियां, ऐं मूंखे कुकिंग ईंदी आहे इलाही, पर मां ईद वारे ॾींहं ते कुझु बि न आहियां पचाईंदो, छो जो सुबुह जो उथंदा आहियूं त अम्मी सयूं पचाईंदी आहे, उन खां पोइ वरी चांहि त अच्छा, तव्हां बि उहे सयूं हूंदियूं आहिनि जेके असां हूंदियूं आहिनि। डिफरेंट हूंदियूं या आहिनि। जेका तव्हां स्टोरी ॿुधाइबो इन में तव्हां छोकिरा हूंदा आहियो? अच्छा, जी हा बिल्कुलु, जी बिल्कुलु बिल्कुलु, उन में छोकिरो हूंदो आहे। हा, इहो ॿुधाईंदा हलो न असांखे। ठीकु आहे, उन अच्छा ॿीहर ॿुधायां न। पहिरियां मां उथंदो आहियां त छोकिरो हूंदो आहियां, पोइ सयूं खाईंदो आहियां त बि छोकिरो हूंदो आहियां, चांहि पीअंदो आहियां बि छोकिरो हूंदो आहियां, निमाज़ ते वेंदो आहियां बि छोकिरो हूंदो आहियां। त पोइ अजीब फील कोन थींदो आहे? माना नमाज़ को वापस हाणे आदत थी वई आहे, हाणे गेटअप करे करे आदत थी वई आहे। अच्छा, कॾहिं वेठे वेठे ईअं तव्हां वेठा आहियो माना फैमिली सां गॾु, मासी मोरा तव्हां में पैदा थी? हा, थींदी आहे। असल में छा आहे, मासी मोरा जेका आहे उहा मतिलबु डिॼंदी न आहे कंहिंखां। ठीकु आहे, ठीकु आहे, कुझु बि चई ॾींदी आहे, ऐं इहो ई रीज़न आहे जो जॾहिं मां प्रोग्राम कंदो आहियां कोई बि, त उते कोई बि गेस्ट हूंदो आहे, मूंखे फ़र्क़ु ई न पवंदो आहे त वॾो सीनियर आर्टिस्ट आहे, फ़ने खान आहे, केरु बि आहे, हा। मासी मोरा जे लाइ उहो कुझु बि न आहे। ठीकु आहे। पोइ मुसविर ॾिजंदो आहे? मुसविर, हा, मां चवंदो आहियां रिस्पेक्ट हुजे, सीनियर आहे, काई ॻाल्हि बुरी लॻी वञे त मूंखे अंदरि ई अंदरि न गिल्टी फील थींदो आहे। माना जेका मुसविर खे जेका मुसविर के अंदरि में बाहि हूंदी आहे न, मासी मोरा थी कढंदो आहे। सो इहा कचहरी जारी ऐं सारी आहे। सो मुंहिंजे ख़्याल सां सॉन्ग ॿुधूं। सॉन्ग सर कहिड़ो सॉन्ग असांखे ॿुधाईंदो तव्हां? सॉन्ग ई आहे अलाह पाक खे इल्तिजा, ऐं पहिरियों स्टार्टिंग में कलाम आहे ही अदा इमदाद फ़क़ीर जो कलाम आहे। ज़बरदस्त। मालिक तुझा मूं ते मालिक तुझा मूं ते आहिनि वॾा एहसान। वज़ीर अली शेख चवे तुझो आला आहे शान, आही मेहरबान पंहिंजी हिन काइनात ते। वो सखी तूं वा मुंहिंजा मौला, सखावत थी हले तुंहिंजी है सखी तूं वा मुंहिंजा मौला, सखावत थी हले तुंहिंजी सखी तूं वा मुंहिंजा मौला, सखावत थी हले तुंहिंजी। खाइन पीअन सभई तुंहिंजो, खाइन पीअन सभई तुंहिंजो, इनायत थी हले तुंहिंजी सखी तूं वा मुंहिंजा मौला, सखावत थी हले तुंहिंजी है सखी तूं वा मुंहिंजा मौला, सखावत थी हले तुंहिंजी। खाइन पीअन सभई तुंहिंजो,
गंज मां जीअं सबखे सदाई थो जीअं सबखे सदाई थो मुंहिंजा साईं पंहिंजे गंज मां कसम तुंहिंजो सखी तूं कसम तुंहिंजो सखी तूं विरासत थी हले तुंहिंजी है सखी तूं मुंहिंजा मौला सखावत थी हले तुंहिंजी है सखी तूं मुंहिंजा मौला सखावत थी हले तुंहिंजी खाइनि पीअनि सभई तुंहिंजो खाइनि पीअनि सभई तुंहिंजो इनायत थी हले तुंहिंजी है सखी तूं मुंहिंजा मौला सखावत थी हले तुंहिंजी है सखी तूं मुंहिंजा मौला हुकुम तुंहिंजो हले हरदम मुंहिंजा साईं सदाई हिते है हुकुम तुंहिंजो हले हरदम हुकुम तुंहिंजो हले हरदम मुंहिंजा साईं सदाई हिते हकीकत में हिदायत थी हले तुंहिंजी सखी तूं मुंहिंजा मौला सखावत थी हले तुंहिंजी है सखी तूं मुंहिंजा मौला सखावत थी हले तुंहिंजी खाइनि पीअनि सभई तुंहिंजो खाइनि पीअनि सभई तुंहिंजो इनायत थी हले तुंहिंजी ओ सखी तूं मुंहिंजा मौला सखावत थी हले तुंहिंजी है सखी तूं मुंहिंजा मौला सारन सब था सदा तोखे पुकारन था ही पल पल में सारन सब था सदा तोखे सारन सब था सदा तोखे पुकारन था ही पल पल में धणी तूं बुधी सब जी धणी तूं बुधी सब जी इबादत थी हले तुंहिंजी सखी तूं मुंहिंजा मौला सखावत थी हले तुंहिंजी ओ सखी तूं मुंहिंजा मौला सखावत थी हले तुंहिंजी खाइनि पीअनि सभई तुंहिंजो खाइनि पीअनि सभई तुंहिंजो इनायत थी हले तुंहिंजी ओ सखी तूं मुंहिंजा मौला सखावत थी हले तुंहिंजी ओ सखी तूं मुंहिंजा मौला थोरा धंधा मुँह ते रोड़े गुरबतो क्या हिन हो
केॾी इमदाद सां हरदम, केॾी इमदाद सां हरदम मोहब्बत थी हले तुंहिंजी सखी तूं मुंहिंजा मौला, सखावत थी हले तुंहिंजी ओ सखी तूं मुंहिंजा मौला, सखावत थी हले तुंहिंजी। खाइन पीअन सभई तुंहिंजो, खाइन पीअन सभई तुंहिंजो, इनायत थी हले तुंहिंजी वो सखी तूं मुंहिंजा मौला, सखावत थी हले तुंहिंजी सखी तूं मुंहिंजा मौला, सखावत थी हले तुंहिंजी वो सखी तूं मुंहिंजा मौला। वाह वाह ज़बरदस्त 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 बेहतरीन तव्हां जेको परफॉर्म कयो बेहतरीन। ज़ैब कीअं लॻो तव्हांखे? ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह वाह वाह लाजवाब झुमाए छॾियो हिन। मज़ो अची वियो। जेसिताईं गानो हले पियो असांजा हथ बंदि न थिया हा मुसविर। बिल्कुलु बिल्कुलु। सो हीअ कचहरी जारी ऐं सारी आहे। टाइम थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। हलूं था ब्रेक तरफ़, एती प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नदी प्रोग्राम जारी है, कचहरी हले पई, सिलसिलो जारी सारी है। हेड़ा खूबसूरत स्टार असां सां गॾु मौजूदु आहिनि, पर असां सां गॾु हिकिड़ो ॿियो बि स्टार मौजूदु आहे ऐं उहो चंड जो टुकड़ो आहे। सो इंट्रोडक्शन जेको आहे सो नादिया कराईंदी नंढड़ी जी। असां सां गॾु आहे इशाल ज़ाकिर, यानी ज़ाकिर शेख जी जेकी आहे नंढी धीउ नंढड़ी धीउ क्यूट, जेकी असां सां गॾु ईद सेलिब्रेट करे रही आहे। थैंक यू इशाल। इशाल कीअं आहियो? तव्हां ठीकु आहियो? तव्हां ठीकु आहियो? अबू किथे आहे? अबू अम्मी थी वेठो आहे। अॼु भला अबू जेको आहे हिन गेट में तव्हांखे कीअं पियो लॻे? अबू पुफी थी वई आहे जेॾी महिल? अबू चाचू ज़ोहेब जी पुफी थी लॻे। अच्छा अच्छा जेको आहे सो अबू चाचे अच्छा ज़ोहेब जी फुफी थी लॻे। सो माइक मुझे ख्याल खुले हाँ माइक थोड़ी बंदा। चंड जो टुकड़ो लगी थो अज त तूं, चंड जो टुकड़ो लगी थो अज त तूं, जाने थो मोला जाने थो मोला। माशाल्लाह सा सब चंड जा टुकड़ा बस सितारा बना लिया। चंड जो टुकड़ो लगी थो अज त तूं, चंड जो टुकड़ो लगी थो अज त तूं, जाने थो मोला जाने थो मोला जाने थो मोला जाने थो मोला। चंड जो टुकड़ो लगी थो अज त तूं, जाने थो मोला जाने थो मोला जाने थो मोला जाने थो मोला। अल्लाह बख्शे गई मिठा, दिल त मुझे अज हसन मां वई मिठा। वाह वाह। होई हुज़न अल्लाह बख्शे गई मिठा, दिल त मुझे अज हसन मां वई मिठा, दिल त मुझे अज हसन मां वई मिठा। सोहखा अरे प्यार खा प्यारो लगी थो अज त तूं, जाने थो मोला जाने थो
बेशोनी ते सुर में जो लगाए पोए गाड़े रंग जा कपड़ा तो पाए पोए नीरे रंग जा कपड़ा तो पाए पोए नीरे रंग जा कपड़ा तो पाए ओ तेरे तू बेशोनी ते सुर में जो लगाए पोए नीरे रंग जा कपड़ा तो पाए पोए नीरे रंग जा कपड़ा तो पाए दिल फुरण वारो लगी थो अज तू जाने थो मोला 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 जबरदस्त जबरदस्त ज़ोएब कमाल करे छॾियो मस सां फार्म में आयासीं त ॼाणे थो मुला करे ख़तम करे छॾियो कम ई ड्राई रखी आहे सीरियसली ज़बरदस्त तव्हां परफॉर्म कयो आहे ऐं यकीन कयो मज़ो अची वियो तव्हां त तारीफ़ छो नथा कयो मां अञा तारीफ़ नहीं ही मुझे वो तारीफ एरोप्लेन मूड ते आहे मतलब मां जो तव्हां तारीफ़ करे बिहो असल में ॻाल्हि इहा आहे न त कॾहिं कॾहिं मां जानीअ सां ॻाल्हाए न सघंदी बस वरी तव्हां वरी जो मूड चंड चेंज जो कया टुकड़ो तव्हां गानो गायो हिन जो मुंहुं लही वियो इहा ॻाल्हि मूंखे सम्झे तव्हां इहो उन ते थोरो रोशनी विझो असल में चंड जो टुकड़ो मूंखे न पियो चए चंड जो टुकड़ो असां वटि अॼु आयल आहे जेको आहे मुसवर ऐं मुसवर तमामु सुठो बहितरीन तव्हांखे आर्टिस्ट केरु आहे चयो मुंहिंजो चंड जो टुकड़ो तव्हांखे चयो अथव न टुकड़ो हेॾो आहे, उहो धॿो हिन साइड आहे न चंड हा तोरे ॾिसी चई त चंडो बि आयो आहे हिकिड़ो इहो मुंहिंजो भोग हुयो इहो मुंहिंजो भोग हुयो मूंखे हणियो न तुंहिंजो भोग हुयो तूं हणी वठे हा न टाइम गुज़रण सां गॾु भोग तव्हांखे अॻ में लॻी वियो न सो मतलब सॉरी जानी मूंखे इहो ॿुधाए त तूं हीअ मज़दा कॾहिं वरिती इहा मज़दा वरिती हे मज़दा उन महिल वतई जेड़ी महिल का मज़दा न पई हले ये काबली आहे इहा वरी कहिड़ी आहे इहा हिकिड़ी अलॻि मज़ा हूंदी आहे तव्हांखे न आहे ख़बर सो ईंदासीं हौजमालो ते हा। पूरो रमज़ान तव्हां हौजमालो कयो हा। आहे माण्हुनि खे एंटरटेन कयो आहे फैमिली खां ॿाहिरि आयो फर्स्ट टाइम इहो तजुर्बो कीअं गुज़रियो तजुर्बो ॾाढो सुठो गुज़रियो बट इहो आहे त फर्स्ट टाइम मां फैमिली खां पूरो महीनो रमज़ान जो मां परे रहियुमि कराची रहियुमि ऐं उहा शइ तव्हां मिस कयो पंहिंजी फैमिली खे मुंहिंजी फैमिली बि मूंखे तमामु घणो मिस कयो पर तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी बि आहे हिकिड़े साइड आहे फैमिली आहे ॿिए साइड आहे मुंहिंजी पूरी सिंध फैमिली आहे ऐं जेके जेके असांखे स्क्रीन ते ॾिसंदा आहिनि त उहा बि असांजी फैमिली आहे ऐं उन्हनि जे चेहरनि ते मुस्कुराहटूं आणणु बि असां आर्टिस्टनि जो कमु आहे ऐं मां पंहिंजी कोशिशि कई त बहितर खां बहितर कयूं ऐं सुठो रिस्पॉन्स मिलियो सो बाक़ी त ॾींहं कराची में बाक़ी ईद माशाल्लाह असां पंहिंजी फैमिली सां सेलिब्रेट कई ऐं ॿई मुंहिंजी फैमिलीज़ आहिनि घर बि ही बि न पप्पू इहो कूड़ थो ॻाल्हाए मूंखे ख़बर आहे नंढे लाइ घरां निकितल आहे टुकड़ो ॻाल्हाए थो जॾहिं मां नंढे लाइ निकितो हुयुमि न इहे असांजे दरवाज़े ते पैसा वठण ईंदी असल में ज़ोएब असांजो हिकिड़ो जेको हले पियो कशिश ते प्रोग्राम हा। मज़ागिरी त उन में हिन जो नालो पप्पू ई आहे अच्छा। प्यार सां मां हिनखे पप्पू ई चवंदो आहे अच्छा। ऐं उन में मुंहिंजा ॿ कैरेक्टर आहिनि हिकिड़ो खीर वारो ऐं हिकिड़ो जेको आहे हिनजी न उन खां अलावा काफ़ी सारा पाड़े कैरेक्टर वारी। आहिनि जेके ज़ाकिर भाई कंदो आहे पर उन में सभिनी खां बेस्ट जेको कैरेक्टर आहे उहो अक्सर कर मुंहिंजी माउ जो कैरेक्टर हूंदो आहे हमेशह अचे करे जाते धीउ जो चकर आहे उते वरी अखियूं थी अटकाए नी इहा ग़लति ॻाल्हि आहे पर अॼु इहा मां पंहिंजी ओरिजिनल औलाद वठी आई आहे माण्हुनि खे इहो ॾेखारण लाइ त हेड़ी औलाद न आहे हेड़ी आहे हिकिड़ो सवाल हुयो ज़ाकिर तव्हां खां जेॾी महिल स्कूल में नंढड़नि खे चइबो आहे त पंहिंजी वालदा खे सुभाणे वठी वञिजो तव्हां वेंदा आहियो या भाभी खे मोकिलींदा आहियो
न हिननि जी अम्मी वेंदी आहे पोइ हो परेशान न थींदा आहिनि न कॾहिं कॾहिं ज़रूरत पवंदी अथनि त तव्हां पंहिंजे वालिद खे मोकिलियो मां वेंदो आहे सो इहो तव्हां ॻाल्हि पे कई हा मां हो जमालो जी ॻाल्हि पे कई त तमामु सुठो एक्सपीरियंस छो जो जिते तव्हांखे सुठी टीम मिले थी सुठो स्टाफ मिले थो त तव्हां उते ॾाढो मज़े सां शो कंदा आहियो ऐं फ्री थी करे कंदा आहियो स्पेशली मुंहिंजी टीम जेका आहे तमामु सुठी स्पेशली मुंहिंजो डायरेक्टर माना मां चवंदो हू जो फ्रेंड आहे वी आर लाइक फ्रेंड्स असां हिनखे इहो सम्झी सघूं था हू साम्हूं वेठो आहे न साम्हूं जी ॻाल्हि न आहे ऐं डेफिनेटली ही वॉज लाइक माई फ्रेंड ऐं जॾहिं तव्हां फ्रेंडली माहौल में गॾु थी करे कमु था कयो त माना पोइ तव्हां ईज़िली कंदा आहियो रिलैक्स रहंदा आहियो त इहो मूंखे पॉज़िटिव ऐं प्लस पॉइंट हुयो त हिते KTN ते जेको आहे त जेको रिस्पॉन्स हुयो मुंहिंजी टीम जो मुंहिंजे डायरेक्टर जो उहो एतिरो सुठो रिस्पॉन्स हुयो जो मां सुठे तरीक़े सां जेको आहे त हो जमालो खे हलायो सो अगरि मे बी हुन हुजे त पोइ मां काफ़ी मिस कयां तव्हां शायदि काशिफ भाई जी ॻाल्हि पिया कयो जी बिल्कुलु काशिफ भाई खे जेको आहे मां 18 सालनि खां अरिड़हनि सालनि खां सुञाणा जॾहिं खां असांजो KTN स्टार्ट थियो तमामु बहितरीनु सुठो इंसान तमामु प्यारु करण वारो ऐं मां त जॾहिं स्टार्ट में हिते एज़ ए मेकअप आर्टिस्ट जॉइनिंग कई त मतिलबु मां ॾाढो सिंपल हुयुमि जॾहिं बि का परेशानी हूंदी त रोअंदो मां वञी काशिफ भाई हे मसइलो आहे सैलरी न थी आहे अञा ताईं मूंखे भाकुर पाए चवंदो बाबा पैसनि जो को मसइलो न ही वटि पैसा अच्छा भाकुर पाईंदो अच्छा भाकुर पाईंदो काशिफ भाई तव्हां भाकुर पाईंदा हो सही आहे न हिसाब किताब तव्हां अच्छा हिकु त हू प्रॉब्लम्स डेफिनेटली सॉल्व कंदा आहिनि उनखां अलावा अगरि तव्हां कुझु बि लेट सपोज मां चवां थो काशिफ भाई मूंखे ही आइडियो आहे हो जमालो में करणु चाहे थो त माना हू जस्ट फ्री हैंड ॾेई छॾींदा आहिनि अच्छा तव्हां ठीकु आहे ओवर टू यू हिकिड़ो सवाल पुछी न सघां मुंहिंजो त पैसनि जो प्रॉब्लम आहे तुंहिंजो कहिड़ो प्रॉब्लम आहे के न असां हो जमालो में जेके गेम्स वग़ैरह खेॾंदा आहियूं त उहे जेके बि आइडियाज़ ईंदा आहिनि न अच्छा पहिरीं ॻाल्हि इहा आहे तव्हां खां हिकिड़ो सवाल आहे फर्स्ट होजमालो जेको स्टार्ट कयो उनखे हिकिड़े मक़ाम ते वठी वियो आमिर शाह हा उहो वरी तव्हां सां गॾु उन ई गेम में तव्हां सां गॾु साम्हूं बीठो हुयो हा। त तव्हांजी छा फीलिंग हुई यार आमिर शाह हिकिड़ो सीनियर आहे ऐं बहितरीनु होस्ट आहे असांजो बहितरीनु सिंगर आहे ऐं माशाल्लाह माना एतिरी व्यूअरशिप आहे उन टैलेंटेड इलाही आहे माशाल्लाह आमिर भाई सो तव्हांखे कीअं साम्हूं फील थियो यार हुन साम्हूं करे सघंदुसि या न करे सघंदुसि हिकिड़ो त मां पहिरियों बि जमालो करे चुको हुयुमि पर जॾहिं आमिर शाह जे साम्हूं डेफिनेटली हाणे हू जेके आहिनि त किंग आहिनि हो जमालो जा हुननि हुनखे स्टार्ट कयो ऐं हो जमालो खे हलायो ऐं स्टार्टिंग में जॾहिं साम्हूं आया त डेफिनेटली उहो माण्हू फील कंदो आहे पर जॾहिं हू हुते आयो पर जानी मां इहो चवणु चाहींदुमि त आमिर शाह इज़ रियली अ गुड आर्टिस्ट ऐं हमेशह आर्टिस्ट में जेका निवड़त हूंदी आहे उहा ॾिठी आहे ऐं कॾहिं बि हुन इहो न सोचियो आहे त हीउ मुंहिंजो शो आहे मां हुते वञी करे वेठो आहियां शो हुननि जो ई आहे आमिर शाह जो ई शो आहे असां जस्ट हुनखे कंटिन्यू कयो आहे ऐं इहे वॾा लफ़्ज़ आहिनि जेके तव्हां ॻाल्हायो पिया ऐं स्क्रीन ते ऑनियर ॻाल्हायो पिया इहो माना तव्हां ज़बरदस्त बहितरीनु तव्हां मुसविर खां त कुझु पुछो न होॾां वञण त होॾां वञे वञो न। टर्न पियो करे। अञा प्रोग्राम इलाही वॾो आहे न न वञो। ही मूंखे टर्न कंदा मूंखे ख़बर आहे सवाल पुछंदा पर उन खां पहिरियां मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त ज़ुहेब माना एॾी आदत थी वई हो जमालो करे करे जो हे सिंपल में बि कॾहिं कॾहिं मूंखे कॉल कंदो हेलो अस्सलाम वालेकुम मुसविर ही कॉल तव्हांखे फलाणी ब्रांड जे तरफ़ां कई पई वञे ऐं फलाणी ब्रांड तव्हांखे वरी अच्छा ॻाल्हि कटिजंदो तव्हांजी वॉशिंग मशीन निकिती आहे त माना मां परेशान थी वेंदो आहे त यार तोखे हो जमालो एॾो भूत कीअं सवार थी वियो ऐं इहो बि ॿुधाईंदा हलूं त जेके रमज़ान जा ॾींहं हुया असां हो जमालो ख़तमु कंदा हुयासीं त असां टे पाण में मोस्टली गॾु हूंदा हुआसीं सॼी राति असां कचहरी कंदा हुआसीं कॾहिं मुसविर जी हॉस्टल ते ऐं कॾहिं मूं वटि त कॾहिं जानी वटि गॾिजी करे राति जो सहरी बि कंदा हुआसीं त काफ़ी मेमोरेबल डेज़ आहिनि उहे। अच्छा तव्हां हो जमालो में सभिनी खे जेको आहे गिफ्ट ॾींदा हो कंहिंखे वॉशिंग मशीन ॾिनो कंहिंखे जेको आहे इस्त्री ॾिनो हा। हे वाटर कूलर मूंखे कॾहिं ॾींदो ही वाटर कूलर आहे पर मां पाणी न निकिरंदो यार वाह वाह अच्छा ज़ुहेब सभु ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते आमिर शाह तव्हां खां तजुर्बो पुछियोसीं तव्हांजो हुननि सां गॾु कीअं एक्सपीरियंस गुज़रियो हा। पर वरी उन्हनि जे साम्हूं राजा बि हुयो अनीता बि हुई ऐं तव्हांजे मुंहं ते खिल बि आहे ऐं उन ॻाल्हि उहे सीनियर बि आहिनि असांजा हा। उन लाइ छा चवणु चाहींदा कुझु छा सिखियो हुननि मां छा कीअं हुननि सां तजुर्बो बर्दाश्त करणु सिखियो माना तव्हांखे हींअर कुझु बि चऊं असां तव्हां मुड़ंदव कोन न मां जेका ॻाल्हि आहे मां बर्दाश्त करणु ॾाढो सिखियो तमामु। अच्छा ही जेके आहिनि राजा असांजो सीनियर आहे ऐं उन्हनि सां मस्ती मज़ाक करण असांजो हक़ु आहे जमहूरी हक़ आहे असां कंदासीं मज़ाक तव्हां सां सो कंटिन्यू न मां ॿुधायो न
घणो कुछ सिखियो ऐं बर्दाश्त करण सिखियो। अच्छा मज़े वारी इन स्टूडियो में तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त हिन पासे हिकिड़ो प्रोग्राम हले पियो, ॿियो वरी काशी भाई जी टीम हुन पासे वेठी आहे कैमरा जे, उनजो प्रोग्राम अलॻि पियो हले ऐं मूंखे लॻे माइकूं अगरि उन्हनि खे लॻियल हुजनि हा त बहितरीन प्रोग्राम हू करे ॾेखारींदा। ईद जो ॾींहुं आहे, ईद जे ॾींहुं केरु कीअं चुप रहंदो, मैसेजिस था अचनि, कॉल्स थियूं अचनि, त अटेंड करणु ज़रूरी नोननि जे लाइ। तव्हां सवाल को सवाल मासी सवाल को पुछो। मां हिननि खे इहो सवाल कंदुमि त तव्हां रोज़ा घणा रखिया? इहो कहिड़ो सवाल आहे? इहो सवाल ॾाढो ज़रूरी आहे, छो जो रमज़ान वारी ईद थींदी आहे त उन में ख़ासि जेको हूंदो आहे त रोज़नि जे लाइ हूंदो आहे। जेको रोज़ा पूरा रखंदो ईद उनजी थींदी आहे। नंढे हूंदे खां इहो ॿुधंदा आहियूं ऐं इन मुक़ाबले में असां भेण भाइरनि बि सॼा रोज़ा रखियासीं। अच्छा मतिलबु ईद जेको आहे सो मतिलबु उनजी थींदी आहे जेके 30 रोज़ा रखंदो आहे। तव्हां घर हलो। मां पूरा रखिया आहिनि, मां जो घर हलां, मां पूरा रखिया आहिनि। तव्हां ॿुधायो तव्हां घणा रोज़ा रखिया? मां एक्साइटेड हुयमि त मूंखां नादिया हाणे अलाए कहिड़ो ईद मुंहिंजे नज़र में ईद उहा आहे जेका अफ़तारी में जेको आहे सो गॾु वेही हुन सां खाइणु घुरिजे ऐं सहरी में बि खाइणु घुरिजे। मिस न कजे। न मुसवर तू शुक्र कर तो सा इहो सवाल कहीं अड़ी निभागी चोरी मां तो के चए तो सयूं खा तू मथे ते छो पाए आई आ। मां जानिया के इम्प्रेस करणो ओनी न करे हेॾे लॻी वयूं। अच्छा किलो से मां अधु किलो तो पाए बाक़ी अधु किलो करे। अच्छा सयूं खपनि लाए वञो। दाल बुत जाज़िर जीअं चए थो न त मूंखे ॾाढी बर्दाश्त करण जी आदत आहे। मां चयो तूं ॿुधाए न असांखे ख़बर आहे तूं उहा किनी मूंखां केतिरो बि हिकिलंदासीं वेहंदी गंद ते। हिन करे त वेठो आहे। कीअं थो फील थिए तव्हांखे पंहिंजे पाण गंद साबित करे? ॻाल्हि ॿुधो जॾहिं तव्हां मूंखे चयो त जहाज़ प्रोग्राम करे मतिलबु ज़ुहैब प्रोग्राम करे वियो, ज़ुहैब प्रोग्राम करे वियो ऐं ज़ुहैब न वेहंदो त मां चयो न ज़ुहैब खे वेहणो आहे। ज़ुहैब खे ज़बरदस्ती मां वठी आहियां। न इहा बेइज़ती न आहे, इहो असांजो प्यार आहे। असां हिकिड़ी फैमिली आहियूं, तूं अञा नंढो आहे, कुझु सिख असां मां। सो जेको आहे सो मुसविर सां गॾु आहे। मुसविर तव्हां खां सवाल पुछी सघो था त आमिर शाह सां तव्हां बि होजमालो में जेको आहे सो कयो आहे। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो ॾींहुं तव्हां न आया तव्हांजी जॻह ते आउं आयो हुउसि ऐं इलाही सिखी वियुसि। तव्हांखे कीअं फील थियो? तव्हां त यार मूंखे हिन मां ही कुझु सिखण लाइ मिलियो आहे। आमिर शाह भी हुयो, राजा भी ओवरऑल काशी भाई भी हुयो। आमिर भाई मां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी इंस्पायर कयो त हू ॾाढा न मेच्योर क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं गेम खे गेम करे वठंदा हुया। अनीता सां मुंहिंजी ॾाढी सुठी दोस्ती थी वई। अच्छा अनीता ऐं मां हरूभरू बि विढ़ंदा हुयासीं। कीअं? मतिलबु मां हरूभरू अनीता खे चवंदो हुउमि त तुंहिंजी ड्रेसिंग माना मूंखां ख़राबु आहे, मां तोखां वधीक ख़ूबसूरत आहियां, छो जो उहो ई पॉज़िटिव वे में। हा बिल्कुलु। ऐं राजा सां ईअं हुयो त मतिलबु एडजस्ट बि करणो पवंदो हुयो, छो जो राजा थोरो एडजस्ट करणो पवंदो हुयो। मूंखे सम्झ में नथी अचे जंहिं महिल राजा जो नालो थो अचे त माना तव्हांजा जे कमेंट्स ते चेंज था थी वञनि। कमेंट्स इन करे था चेंज थियनि जो हर इंसान जी डिफरेंट पर्सनैलिटी आहे ऐं थोरो राजा खे टैकल करण जे लाइ तव्हांखे थोरो डिफरेंट एटीट्यूड रखणो पवंदो। परे परे ॻाल्हाइण वारनि जा ताईं सोजन आहे। ख़ैर आहे अनीता जो हिन जो ॿ मायूं पाण में विढ़ंदियूं न ख़ैर आहे। पर तोखे कीअं पियो फील थिए तूं हिन जे जॻह ते हिकिड़े एपिसोड में वएं? मूंखे फील थियो त मूंखे ताड़ियूं ॾियणु घुरिजनि ऐं उहो वॼायूं बि। पर साड़ी न पाए वए? साड़ी न पाए वियुसि। बसि तव्हांजी कमी पूरी न करे सघे। इहा कचहरी ख़ूबसूरत असां इहा जारी ऐं साई रखंदासीं। नादिया टाइम थियो ब्रेक जो, तव्हां लॻे थो असां आहियूं ई परे। हाणे चवंदा आहिनि त जिते घणियूं मायूं हूंदियूं हुते घणो ॻाल्हाइणु ॿुधिबो आहे, हिते त घणा मर्द आहिनि त घणो ई था ॻाल्हाइनि। मां पहिरीं दफ़ो इहो ॾिसां थी ॾाढो मतिलबु ग़ौरो शोर सां। ब्रेक जो टाइम थी वियो आहे। ख़ैर नाज़रीन थियो आहे ब्रेक जो टाइम। ईद ट्रांसमिशन जारी सारी आहे, मिलूं था ब्रेक खां पोइ। जे रोज़ रुसंदे रुसंदे त मेणा मिलंदा है, मेणा मिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तो तमूं खिलंदा। जे रोज़ रुसंदे तूं रोज़
रुसंदे त मेहणा मिलंदा है मेहणा मिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तो तमूं तां खिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तो तमूं तां खिलंदा जे रोज़ रुसंदे तूं रोज़ रुसंदे थोड़ी घणी गाल तां न रुस जानी है रुस जानी थोड़ी घणी गाल तां न रुस जानी है रुस जानी तुझी नौकरी भी सजी जिंदगानी तुझी नौकरी भी हा नौकरी भी सजी जिंदगानी जे रोज़ रुसंदे जे रोज़ रुसंदे त मेहणा मिलंदा है मेहणा मिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तो तमूं तां खिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तो तमूं तां खिलंदा जे रोज़ रुसंदे जे रोज़ रुसंदे मुझे माफ कर तू माफ कर तू कद मेरे दिल मां दिल साफ कर तू कद मेरे दिल मां दिल साफ कर तू वास्ते खुदा जे अरे वास्ते खुदा जे मुझे माफ कर तू मुझे माफ कर तू कद मेरे दिल मां दिल साफ कर तू कद मेरे दिल मां दिल साफ कर तू जे रोज़ रुसंदे जे रोज़ रुसंदे त मेहणा मिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तो तमूं तां खिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तो तमूं तां खिलंदा जे रोज़ रुसंदे जे रोज़ रुसंदे मूंखे ॾाढो प्राउड आहे पंहिंजे पाण ते मां केरु तारीफ़ नथो करे इहो ई चवंदुसि न यार तमामु सुठो तारीफ़ तमामु करण जो सुठो मौक़ो ॻायो। वाह 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 जी न। गानी ज़बरदस्त मूंखे माना गाने सां गॾोगॾु वरी हेॾा माशाल्लाह रक़्स जेको हिननि पेश कयो न हीअं हीअं ईअं पियो लॻे के दरबार में बि नचे ऐं एतिरो ताड़ियूं न वॼायो मां मगरूर न थी वञा मतलब ताड़ियूं हीअ खिली आहे ॾिस सभु चुप थी विया माना तूं सफ़ा थधी अड़ी वई अच्छा तारीफ़ अञा वधीक कयो आहे त तव्हांखे 20 रुपया ॾियां आई थी पर असां सां गॾु हाणे हिकिड़ी ॿी बि महिमान मौजूदु आहे सो हेॾा थो ॾिसां साॻियो मुंहुं आहे हेॾा ॾिसां साॻियो मुंहुं आहे जहिड़ो अॻियां पिया मुंहिंजे शीशाणी छॾिया हुजनि सो एनी असां सां गॾु मौजूदु आहे एनी कीअं आहियो अस्सलाम वालेकुम याली मदद सभिनीनि खे वालेकुम ऐं सलाम ईद जी तमामु घणी मुबारक हुजनि तव्हां सभिनीनि खे खैर मुबारक ईद कीअं बि गुज़रे तव्हां इहो त अल्हम्दुलिल्लाह ॿुधायो मां ठीकु असांखे आहियां। ईद तमामु सुठी गुज़री आहे ऐं गुज़रे पई ऐं अल्हम्दुलिल्लाह ईअं हर साल सुठी गुज़रंदी तव्हां कॾहिं इहो सोचियो हुयो त आउं हीअं शो में अची विहंदुसि ऐं मुंहिंजे भर में ई विहंदो न तव्हांखे कीअं थो लॻे माण्हुनि में वेही करे असांखे मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे त हे गॾु हिन वेठो आहे। ज़माने जा जेके कॉमेडियन आहिनि मां उन्हनि सां गॾु वेठी आहियां कॉमेडियन जी बिल्कुलु अच्छा तव्हांखे कॉमेडियन थी सम्झे यार कॉमेडियन आर्टिस्ट यानी हिकिड़ा ज़बरदस्त फनकार जेके हर वक़्तु एंटरटेन यानी हाणे असांखे 50-50 रुपया ईदी बि मिलंदी सभिनी खे जीअं त तव्हां चयो त 20 रुपीज़ मिलंदा तव्हांजी तारीफ़ ते तव्हां तमामु सुठो ॻायो त पोइ हाणे कढो 20 रुपीज़ तव्हांखे ॾियां थो 20 रुपया तव्हांजो दर मूं ते थी मूंखे इन ॻाल्हि ते मां थोरी चवंदुसि शुक्र करे थी माई कोन थी पहिरीं ॻाल्हि जेकॾहिं माई थिए हा त केॾी भयानक हुजे हा ॾाढी भयानक थिया पर मूंखे ॿुधाई तूं कोन त जेको आहे हेॾो को गेस्ट वेठो आहे मां ईअं सम्झो मूड़ो खणी कंहिं हेॾे रखियो आहे
जाकिर भाई तव्हांखे हेॾी वॾी छोकिरी नज़र नथी अचे, एॾी ख़ूबसूरत हसीन जमील। उन ते त हैरत आहे त बाजी फज़ीलत जी दी त ख़तम थी वेंदी आहे पंहिंजो पाण ते, जॾहिं शीशो ॾिसंदी आहे उते ख़तम थी वेंदो न आहे। तव्हां सभिनी भेनरुनि जो मर्दाणो मोह छो आहे? हाणे इन जो जवाब तव्हांखे घर हली अम्मा खां वठी ॾींदासीं। ईद जे स्पेशल ज़ाकिर शेख को कैरेक्टर निभाए पियो, उहा हुनजी मजबूरी आहे, ठीकु आहे कैरेक्टर आहे, पर मूंखे हिननि ते हैरत आहे, सभु हिकु जहिड़ी थी निकिरनि। न पोइ इन ते इहो बि चवंदासीं त तव्हांजो माइन जी वियरिंग कयो था त तव्हांजो ज़ाइफ़ाणो मुंहुं छो आहे? न असल में असांखे लॻे थो बाबा आइडियो हूंदो, बाबा आइडियो हूंदो, जॾहिं मर्द आइडियो पर हुन में हुनखे थोरो इहो शक आहे असल में माशाल्लाह ख़ूबसूरत आहिनि, उन्हनि खे ॾाढी असल में नादिया खे वादे करे यार, नादिया खे मेकअप रूम में ईअं शेव कंदी आहे। न ख़ैर हाणे अहिड़ी ॻाल्हि न आहे, हे त आर्टिस्ट आहिनि, असांजा बच्चा आहिनि, सां मज़ाक आहे, मुंहिंजो बि मेकअप लाईंदो त उठे गोॾे जहिड़ो मोह आहे। ज़ुहैब ॾाढो ख़ुशि थो थिए। अच्छा माण्हू जॾहिं मेकअप लाईंदा आहिनि न त हो टिश्यू विश्यू यूज़ कंदा आहिनि, रेगमाल यूज़ कंदो आहे। अच्छा तूं ॾाढो ख़ुशि आहे, तो छा सम्झो मां राग सिखी वियुमि? अच्छा असां बर्दाश्त कयोसीं हिनखे। तव्हां पहिरीं तव्हां खां ज़ोए पुछा, तव्हां माशाल्लाह पढ़ियल लिखियल आहियो, ज़ोएब खे कावड़ लॻी आहे तो ॻायो आहे। जेको आहे सो मुसविर सुठो पढ़ियल लिखियल आहे, तव्हां कॾहिं ईअं सोचो त असां में ईअं वेहण जो मौक़ो मिलंदो? सोचो त असां कलाक पहिरियों वेंदा हुयो। सो ही प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे, सो ख़बर कोन पई, एनी बि असां सां गॾु एनी तव्हां सां ॾाढो सुठो लॻो तव्हां आयो प्रोग्राम में। ऐं पहिरीं मुसविर खां स्टार्ट कंदासीं, मुसविर को पैगाम को मैसेज हुजे जेको तव्हांखे ॾियणु चयो, पर टाइम घटि आहे, मुख़्तसिर मां नंढिड़ो मैसेज ॾींदुमि। तक़रीर शुरू न हुजे, तक़रीर न हूंदी, मां हमेशह शॉर्ट मैसेज ॻाल्हि कटींदोसीं। मैसेज इहो आहे त ईद जे ॾियारे ते पंहिंजे मिटनि माइटनि खां जेका नाराज़ थी विया आहियो तव्हां, या जंहिंजे विच में थोरा थींदा रहंदा आहिनि मसला वग़ैरह, उन्हनि खे परचायो, उन्हनि ॾे ईद मोकिलियो। अॻे रवाजु हूंदो माण्हू मोकिलींदा ईदूं वग़ैरह, हाणे उहो रवाज बि ख़तमु थी वियो आहे, उनखे बरक़रार रखो, मोहबतूं वधायो। न त तूं अञा ताईं पंहिंजा पेका न परचाया? तव्हां को मैसेज? हाँ बिल्कुलु, पहिरियों त तव्हांजी तारीफ़ करणु चाहींदुमि, ऐं तव्हां दिलि ते न वठिजो, मां सितारनि जी ॻाल्हि कई, सितारा त आहिनि ई ऑलरेडी। सो तमामु सुठो लॻो तव्हांजे प्रोग्राम में, मां एतिरो एक्सपेक्ट न कयो त एतिरो इहो वाकई में मज़ाक़ प्रोग्राम जेको आहे त ईअं आहे, ईद ट्रांसमिशन एनीवेज़। पोइ तव्हां हाणे टाइम कढी करे असांजे प्रोग्राम में बि अचिजो ईद ट्रांसमिशन खे। इंशाल्लाह ज़रूरी पोइ मुसविर मां गॾिजी ईंदासीं। तव्हां खां मैसेज घुरियोसीं, उहो मैसेज बि ॾेई छॾियो। ठीकु आहे, मैसेज मुंहिंजो उहो ई आहे त जेके बि ईद जे ॾींहुं ख़ासि करे हिननि ॾींहंनि में तव्हांजे दिलि में जेके रंजिशूं आहिनि, उहे रंजिशूं ख़तमु करे छॾियो। ख़बर न आहे ज़िंदगी केतिरी आहे, अॼु आहियूं सुभाणे हुजूं बि या न हुजूं, त दिलि में रंजिशूं ख़तमु करे छॾियो, हमेशह पॉज़िटिव थियो, दैट्स ऑल। अच्छा उहो सभु सुठो मैसेज ॾिनो, घड़ी पाईंदे थोरो तव्हांखे लॼ कोन थी थिए? तव्हांखे कोट पाईंदे लॼ नथी थिए? ज़ाकिर भाई हल त हलो, मूंखे तमामु घणी लॼ थी थिए, छो सभु शयूं मूंखे परायूं आहिनि। अच्छा तूं मैसेज ॾींदे या मैसेज ॾींदी आहे? न मां मैसेज ॾींदमि। ईअं ई सभु खिलंदा रहो, ख़ुशि रहो हमेशह, अल्लाह साईं असां सभिनी खे ईअं ई ख़ुशि रखे। जियो और जीने दो। हाँ जीने दो तां यादि आयो मूंखे, तूं हाणे कुझु ॾींहंनि खां पोइ ई प्यालो हुई, असांखे ईद ख़र्च ॾेई पवनि। बिल्कुलु तव्हांखे मां ईद जी ख़र्ची ॾींदमि, पर ज़ुहैब बार बार ॾिसे पियो त हेॾे तंबूअ में बाहि कीअं लॻी आहे। इहो ॿुधा थींदी रहंदी आहे, हिन में का मतिलबु परेशानी जी ॻाल्हि न आहे। मां ज़ाकिर भाई जे पाड़े में ई रहंदी आहियां, उते बि मतिलबु कॾहिं सामान वठणु वेंदी आहियां, साम्हूं मिली वेंदी आहियां त मूंखे ॿ टे जुमिला ॿुधणा पवंदा आहिनि। मूंखे ॾाढी पकी न मुंहिंजी फेवरेट एक्टर आहे, मां तव्हांखे चयो त मूंखे नादिया सां कमु करण में ॾाढो मज़ो ईंदो आहे। थी तव्हां तारीफ़ करे छॾी, तव्हां मज़ाक मूंखे इहो ॿुधाई अरे ढकरे वतई। एनी को पैगाम मुझे मैसेज ॾेई सघो था? मैसेज मुंहिंजो इहो हूंदो सभिनीनि खे त थोरो व्हाट्सएप मां निकिरो, थोरो एप्लीकेशन्स मां ॿाहिरि अचो, फेसबुक खां बि ॿाहिरि अचो, ईद कार्ड ते वापसि अचो, हिक ॿिए सां मेल जोल कयो, हिक ॿिए सां प्यारु वंडियो, मास्क पाए सैनिटाइज़र लॻाए पोइ। तूं ॾींदी को मैसेज या ईअं वेठी आई? मां इहो ई मैसेज ॾींदमि त ख़ुशि रहो ऐं ॿियनि खे बि ख़ुशि रहण ॾियो, दिलियूं न रंजायो, छो जो दिलि टुटंदी आहे त आवाज़ आसमान ताईं वेंदो आहे, तव्हां असां ताईं न वेंदो आहे। शादियुनि जा तंबू मूंखे ॾेई वेंदा आहिनि।
So, बिज़नेस असांजो गॾु आहे ज़ुहैब ऐं मुंहिंजो आफ्टर हिन प्रोग्राम खां पोइ शादियुनि जे तंबुनि जो त तव्हां हुन जा ऑर्डर्स असांखे ॾेई सघो था ठीकु आहे थैंक यू सो मच होजन ग्रीन कलर जाई जो जश्न आज़ादी इहो तंबू थोरी तव्हांजो आहे थींदो सो मूंखे पोइ आवाज़ घणा भेण तव्हां होजमालो कयो तव्हांखे ख़बर हूंदी असांजो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो थैंक यू सो मच तव्हां आयो असांखे ॾाढो सुठो लॻो ऐं हिते असांजे तरफ़ां अल्लाह हाफ़िज़ पर लास्ट में असां सर खां जेको आहे ख़ूबसूरत गानो गुलशेर चांडिया साहब खां। उन खां पोइ एंड कंदासीं मुंहिंजो मशहूरु कलाम आहे यार कयो थम अहिड़ो कराची यार कयो थम अहिड़ो कराची होश थी वियो वागुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए थो उर्दू में बोलो तुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए थो उर्दू में बोलो तुम यार कयो थम अहिड़ो कराची यार कयो थम अहिड़ो कराची होश थी वियो वागुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए थो उर्दू में बोलो तुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए थो उर्दू में बोलो तुम यार कयो थम अहिड़ो कराची यार कयो थम अहिड़ो कराची ख़ुश थी वियो वागुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए थो उर्दू में बोलो तुम मां तो चवां सुहिणा सिंधी ॻाल्हाए थो उर्दू में बोलो तुम मुर्की जॾहिं मुंडे ॾिठाई सफ़ा मूंखे मारे छॾियाई मुर्की जॾहिं मुंडे ॾिठाई सफ़ा मूंखे मारे छॾियाई थोड़ा थोड़ा तुम सीखा करो बस थोड़ा थोड़ा तुम सीखा करो बस तुम ही हो मेरे सनम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए थो उर्दू में बोलो तुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए थो उर्दू में बोलो तुम सिंधी मेरी जान चयाई मुंहिंजी हयाती वधाए छॾियाई सिंधी मेरी जान सिंधी मेरी जान सिंधी मेरी जान तेरा अल्लाह ने सिंधी मेरी जान चयाई मुंहिंजी हयाती वधाए छॾियाई हूँ जाना छोड़ो अभी तुम हूँ जाना छोड़ो अभी तुम तुझको न दूंगा कोई गम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए थो उर्दू में बोलो तुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए थो उर्दू में बोलो तुम यार कयो थम अहिड़ो कराची यार कयो थम अहिड़ो कराची होश थी वियो वागुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए थो उर्दू में बोलो तुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए थो उर्दू में बोलो तुम बशमले वो सखी तू मुंहिंजा मौला सखावत थी हले तुंहिंजी है सखी तू मुंहिंजा मौला सखावत थी हले तुंहिंजी सखी तू मुंहिंजा मौला सखावत थी हले